अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कोड़ लखपत जो क़ैदी भाङो ॿियो, जेल डायरी। लेखक रसूल बख्श पलीजो। क़िस्त 64 ऐं आख़िरी। 7/9/1983 ईस्वी। 8 बजा वेंजुसि पे त ॿारनि जा ख़त कमीज़ जे खीसे मां हेठि किरी पिया। नसीम लिखियो आहे, तारीख़ 29। प्यारा बाबा साईं, शाल ख़ुशि हुजो। बाबा ही आउं ख़त बाबा हसूअ धारा लिखायां पई। मुंहिंजो नालो नसीम आहे। ऐं पहिरियों क्लास पढ़ां पई, तंहिं करे आउं कोन लिखी ॼाणा। बाबा ॻोठु ॾाढो मज़ो आहे, नएं बि आहे। ॿार सॼो ॾींहुं नएं में पिया आहिनि। अम्मा वॾी तोखे सलाम ॾिना आहिनि। बाबा तूं कॾहिं ईंदे? ही मज़ा ॾिसंदे। बाबा आउं मुसरत गंदली ऐं अदी अज़ीमा मौलनि ने पीर ते वियासीं। उते मुसरत तुंहिंजे लाइ दुआ कई। तुंहिंजी प्यारी नसीम। 6 तारीख़ वारे अमुन में जेका अॼु मिली आहे, तंहिंजे इतलाहनि मुताबिक़ 5 सेप्टेंबर ते हिननि शहरनि में हलचल हुई। कराची, नवाबशाह, कंडियारो, सखर, पिशावर, कोयटा, ठरी मीरवा, दड़ो, फैज़गंज, पन्नू आकिल, लाहौर, शहदादपुर, टंडो आदम, मुल्तान, खैरपुर, लाड़काणो। उन्हनि मां नवाबशाह, सकरंड, कंडियारे, टंडे जाम, मूसा खटियाण, हालन, दौलतपुर, सफ़न, कशमोर, कंदकोट, ठरी मीरवा, फैज़गंज में जुलूस कढिया विया। खैरपुर में शागिर्दनि जलसो कयो। अवामी तहरीक हैदराबाद, शहदादपुर, टंडे आदम में गिरफ़्तारियूं पेश कयूं। कशमोर, कंदकोट, फैज़गंज, पन्नू आकिल में मामिलो तेज़ हो। कंदकोट में जुलूस में औरतूं भी शामिल हुयूं। पुलिस लठबाज़ी कई ऐं ॻोढ़ा आणींदड़ गैस उछलायो। ठरी मीरवा में जुलूस तरफ़ां पुलिस ते पत्थरबाज़ी कई वई। फैज़गंज में लठबाज़ी ऐं पत्थरबाज़ी थी। हिकिड़ो सिपाही भी ज़ख़्मी थियो। पन्ने आकिल में हड़ताल रही। रेंजर्स गश्त करे रहिया हुआ। कशमोर में मुज़ाहिरे कंदड़नि ऐं पुलिस जे विच में टकर खां पोइ शहर रेंजर्स हवाले। केतिरा माण्हू लठबाज़ी जवाबी पत्थरबाज़ीअ में ज़ख़्मी थी पिया। उन्हनि में रेंजर्स जो हिकिड़ो इंस्पेक्टर ऐं हिकिड़ो DSP भी ज़ख़्मी थी पिया। जंगी जे चवण मुताबिक़ कल हैदराबाद में जुलूस कढियो वियो। पुलिस ते पत्थरबाज़ी थी ऐं पुलिस आंसू गैस ऐं लठबाज़ी इस्तेमालु कया। 2 शागिर्द ज़ख़्मी थिया। औरतुनि में हिकिड़ो जुलूस कढियो, जंहिंजी अॻुवाणी रसूल बख्श पलीजे जी भेण ग़ुलाम फातिमा पलीजो कई। साणस गॾु उमे कलसूम यणानी बि गिरफ़्तारी ॾिनी। इस्लामाबाद जे अंग्रेज़ी अख़बार मुस्लिम जे चवण मुताबिक़ जुलूस अमरीकी सेंटर ॾांहुं वधी रहियो हो, जंहिंखे बचाइण लाइ पुलिस उहे सभु करतब कया। मुस्लिम जो चवणु आहे त न्यू जतोईअ जो पुलिस ऐं ॿियनि इदारनि ग़ालिबन फ़ौज समेत घेरो करे रखियो आहे। बिजली ऐं पाणीअ जी सप्लाई बंदि करे छॾी वई आहे। हू 3 तारीख़ वारे वाक़े में मुलविस माण्हुनि खे गिरफ़्तार करण था घुरनि। कलोकी मुस्लिम अख़बार में सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह जो प्रेस बयान आयो आहे, जंहिंमें मियां तुफ़ैल ऐं संदसि पार्टीअ जी मुनाफ़िकी ऐं बदमाशी तोड़े फ़ौजी टोले ऐं खाउन अॻियनि अहिड़नि टोलनि जी चङी लाख लाथी अथसि। शाह साहब सिंध क्वार्टरली रिसाले में भी के अहिड़ा आलिशान मज़मून लिखंदो रहियो आहे जो पढ़ी दिलि बहार थियो वञे। हिन बयान में दुश्मन जूं हाजियूं लाथियूं अथसि ऐं ढकियल लफ़्ज़नि में कन्फिडेशन जी ॻाल्हि करे वियो आहे। अहिड़ा मुजाहिद ऐं क़ाबिल वतन दोस्त दानिश्वर सिंध में उथी पिया हुजनि त पोइ डपु छाजो। 9/9/1983 ईस्वी। पड़ी बरखा फुआर करे जियरा पुकार, दुख जाना न हमार, बैरन रुत बरसात की। लता शुरू आहे सुबुह साईं। सूरज लिखियो आहे, बाबा हसूअ जे घर बिजली लॻी आहे। बाबा कीन जेका लठ तजले वांगुरु ॿरंदी आहे पर थधी आहे, उहा बाबो हसूअ जे घर लॻियल आहे। बाबा पंहिंजे ॻोठ में कॾहिं कॾहिं VCR ईंदी आहे। मथे ॻोठ जूं मायूं चवंदियूं आहिनि त उर्दू फिल्मूं ॾिसी थकी पिया आहियूं ऐं एतिरी सम्झ में बि कान थी अचे। हाणे खणी सिंधी फिल्मूं आणियो, पर बाबा सिंधी फिल्म मिलंदी कोन आहे। बाबा असीं कींजर वियासीं, नूरी मुसरत होची मूं असां तकरीर कई ऐं अदी हूर जी नसीम उन कोन कई ऐं मूं नूरी मुसरत टिनी नाच कयो। मुसरत खे कैसेट इनाम में मिली आहे। मुसरत लिखियो आहे, बाबा ॻोठ में न आई आहे, असीं सभु वेंजियासीं। दिलि कोन पई चवे त खणी निकिरूं। बाबा ॻोठ में गांगियूं
खटा संगरालू ऐं मलेरो वग़ैरह मोरिया आहिनि। बाबा आउं तोखे हिकिड़ी गुजारत ॾियां, हेॾो आहे मिर्च बि न आहे, हेॾो आहे अंब बि न आहे, हेॾी आहे त लठ बि न आहे, हींअर चमके सोन ॿरे, हींअर चमके सोन ॿरे, आङुर रख त पाण मरे। हिन जो जवाबु तूं ख़त में ॾिज। बाबा आउं सूरज, नूरी, नसीम, होचिन किंजर में नंढनि ॿारनि जे जलसे में वियासूं। असां सभिनी तकरीरूं कयूं, मूं नूरीअ मोरो क़ौमी गीत ॻायो ऐं नचियासीं। बाबा किंजर में ॾाढा मज़ा हुआ। बाबा किंजर जी गलीअ में घुमियासीं पए त सुलेमान किंजराई जे पीउ असां खां पुछो त अवी पलीजे साहब जो छा थियो? असां चयो असांजो मामू थिए। पोइ असांखे पंहिंजे घर वठी वियो, असीं राति टिकियासीं। सुबुह असांजो असांजी सयूं सूजियूं खाधा पीता खाराए पोइ असांखे तेल सोयरो सुरमू पाउडर वग़ैरह हणी तयारु करे पोइ असांखे चयऊं त अवी पंहिंजी तकरीर करे असांखे ॿुधायो। असां इन्हनि खे तकरीरूं करे ॿुधायूं। पोइ असांखे ख़र्ची ॾिनऊं। बाबा असीं माई बख्तावर जे जलसे में वियासीं। मूं तकरीर कई, नसीम तकरीर कई ऐं सूरज तकरीर कई, गंदली तकरीर कई, कुलेली तकरीर कई, शबाना रुकिया गीत ॻाया, पिरह गीत ॻायो। बाबू हड़ताल कया। हाणे काणे जो महिमान आहे ज़रीना ऐं ज़ेबुनिसा जो दोगानो पियो अचे। अस्सलाम वालेकुम जानियड़ा, वालेकुम अस्सलाम जानियड़ा। ज़रीना लिखियो आहे 3/9/1983 ईस्वी। मन उम्मीद त ख़ुशि हूंदे। हीउ ख़त मॉडल स्कूल जे नंढड़े लॉन जे छबर ते वेठी लिखां। साम्हूं असांजी साई बसि हफ़्ते खन खां उदास बीठी आहे ऐं ॿ कोयलूं पाण में ॿोलीनि पियूं ऐं विढ़नि पियूं। नंढड़ा झिरकियूं हिकिड़े वण जे हेठां मिटीअ में पर हणियो मिटीअ सां विंझनि पिया। तो लिखियो आहे त हीउ ख़त इख़्तिलाफ़ हूंदे बि अयाज़ खे ॾिज। मूंखे कॾहिं बि अहिड़ियुनि ॻाल्हियुनि सां इख़्तिलाफ़ कोन रहियो आहे। मूं त अयाज़ खे पंहिंजे हथनि सां खेसि तयारु करे 1 सेप्टेम्बर नानाणे ॻोठु मोकिले ॾिनो। नानाणे जेल, हालांकि बीमार हो, खेसि ख़ारिश जी बीमारी हुई ऐं पेर जे मुरे ते हिकिड़ो धकु लॻल हुअसि जो 3 महीननि जे इलाज जे बावजूदि न थिए छुटो ऐं टियों त हथु मुड़ी पियो होसि, जंहिं करे कुंभर खां पटी करे घुआई। यादि अथई डेश खे ख़ारिश जी बीमारी केतिरो तंग कयो हो, पर हिन वक़्तु मथे ते आहे, उन्हनि ॻाल्हियुनि खे कोन ॾिसबो आहे। हाणे ॿई भाइर नूरन ऐं अयाज़, संदसि चाचो यूसुफ केड़ानू बि साणसि गॾु ऐं ॿिया केतिरा संदसि माइट हिकिड़े ॻोठ में गॾु रहनि था। ख़ैर छोकिरे खे नानाणनि ॾाढो मारियो आहे, हू बेहोश आहे, नक ऐं ॿांह भञी छॾी अथनि। ॿियो ॿुधण में आयो आहे जेके बि नानाणे विया आहिनि तन खे कोयटा या पंजाब घुमाइण वठी वेंदा, छो त जेतिरो परे हूंदो ओतिरो सियारे में सुठी पिकनिक थींदी। आऊं ऐं बिजलीअ जी भेण शहनाज़ अयाज़ खे उमाणे पोइ ॻोठु वियासीं, जिते बुकीअ वारनि संदसि सुठी महिमानी कई। मूं शहनाज़ खे चयो त तूं हलंदीअ त कुझु कोन वरंदो। मुनी बि उते हुई। डेश 9 ॼणियूं हलण लाइ तयारु थियूं आहिनि। जेके अॼु ईंदियूं सभिनी जूं दिलियूं वॾियूं आहिनि। थी सघे थो त आउं बि नानाणे वञा। कालो के अमन मुताबिक़ 3 ॾींहं हैदराबाद, कराची, सकरंड, काज़ी अहमद, 60 मील, हालन, नवाबशाह, कंडियारे, बिरिया रोड, फैसलाबाद, लाड़काणे, ठरी मीरवा, शिकारपुर, खैरपुर, खोड़ा, जेकबाद, सखर, मूसा खटियाण, टंडोजाम, पेशावर, लाहौर, मुल्तान, दादू, कोयटा, सिबी, सिजावल, शहदादपुर, टंडो आदम, मेहण ऐं खैरपुर नाथन शाह में जमहूरी तहरीक जूं कारवायूं थियूं। हैदराबाद में सिविल अस्पताल जे ॿाहिरि कुझु माण्हुनि अमेरिकन झंडे खे साड़ियो। पथरबाज़ी, लठबाज़ी ऐं ॻोढ़नि वारी गैस जो इस्तेमालु थियो। स्कूल जा 2 ॿार नाज़ुक हालत में अस्पताल दाख़िल थिया। पीपल्स पार्टी PNP अवामी तहरीक जे कारकुननि खां सवाइ हिकिड़े स्कूल मास्तर ऐं हिकिड़े एक्साइज़ इंस्पेक्टर बि सरकारी नौकरीअ तां इस्तीफ़ा ॾेई तहरीक में शामिल थी गिरफ़्तारियूं पेश कयूं आहिनि। रेशम गलीअ जे वेझो पखी पीर चाड़ीअ ते बि अॼु औरतुनि जो हिकु जुलूस कढियो वियो, जंहिंजी अॻुवाणी सिंधियाणी तहरीक जी अॻुवाण ग़ुलाम फातिमा पलीजो करे रही हुई, जेका रसूल बख़्श पलीजो जी भेण आहे। हीउ जुलूस धार हंधनि तां थींदो। गाॾी खाते जे हैदर चौक ते पहुतो त केतिरा ई माण्हू उन में शामिल थी विया। पुलिस जुलूस खे छिड़ विछड़ थियण जा हरबा इस्तेमालु कया, पर हू न मुड़िया।
जंहिं ते पुलिस वारनि पथरबाज़ी कई। ग़ुलाम फातिमा पलिजो ऐं उमे कलसूम खे गिरफ़्तारी ॾियणी हुई। जॾहिं ज़नाना पुलिस आई तॾहिं ॿिन्हिनि ख़वातीन अॻवाननि गिरफ़्तारियूं ॾिनियूं। अॼु राति खेनि सेंट्रल जेल सखर मुंतक़िल कयो वेंदो। हिते अॼु हिकिड़ी नाबीना शख़्स बि गिरफ़्तारी पेश कई। कराचीअ में दरगाह शाह क्लिफ्टन ते गिरफ़्तारियूं जारी। हालात जिते हर अंगारे जे ॾींहुं वॾो जुलूस निकिरे थो, मुकमिल हड़ताल हूंदी आहे, उते हिकिड़ो वॾो जुलूस कढियो वियो जंहिंमें हिकिड़े गॾ ते हिकिड़ो पुतलो रखियलु हो। पोइ उनखे असिस्टेंट कमिश्नर जे ऑफिस जे अहाते में फांसीअ ते चाढ़ियो वियो। खैरपुर सेंट्रल जेल में जॻह न हुअण करे MRD जी 40 कारकुननि खे आज़ादु कयो थे वियो, पर हिननि जमहूरियत जे बहालीअ ताईं आज़ादु थियण खां इनकार कयो। खेनि कोड जी जेल मोकिलियो वियो। टंडोजाम यूनिवर्सिटीअ जे मुलाज़िमनि बि कमुकार छॾे तहरीक में शमूलियत कई। भाननि वटि रेलवे जा स्लीपर साड़ण जी कोशिश कई वई। लाहौर में अॼु मलिक हाकिमनि साबिक़ वज़ीर वॾे ताज तजमुल सां गिरफ़्तारी पेश करे मुख़्तियार अवाण खां पोइ लाहौर में रिकॉर्ड रखियो वियो। मलिक हाकिमनि वॾे जुलूस सां आयो। फुटपाथ तां लोही जंगला उखेड़े सड़क बंदि कई वई। कन औरतुनि बि फॾो कयो। लठबाज़ी ऐं जवाबी पथरबाज़ी थी। जॾहिं माण्हू गिरफ़्तार थिया, लाहौर में अहिड़े जुलूस जो पहिरियों मिसाल हो। लाहौर में हाई कोर्ट ऐं लाहौर डिस्ट्रिक्ट बारनि वरी बि मुतालबो कयो आहे त सिंध जे कैदियुनि खे पंजाब मां वापसि मोकिलियो वञे। चइबो त ग़ुलाम फातिमा सरकारी ख़र्च ते सखर घुमण वई आहे। अॼु ॾाढी गर्मी आहे। 2-3 ॾींहं गर्मीअ जो आज़ार, वरी बारिश, वरी गर्मी, वरी बारिश। उहा आहे हिते जी आबहवा। ईंदड़ हफ़्तनि ऐं महीननि में छा थींदो? मालूम थियो त सुबुह जो हिते जे कैदी औरतुनि, जिन में केतिरियूं ई सियासतयाणियूं बि आहिनि, तनज़िया ख़िलाफ़ ज़बरदस्त नारेबाज़ी कई। नारा जेल जे गच हिसे में ॿुधण में पिए आया। डिप्टी सुप्रिटेंडेंट डोड़ंदो वियो। पोइ अलाए छा थियो। अॼोके अमन जे चवण मुताबिक़ कल्ह हिननि हंधनि ते तहरीक हली। कराची, खैरपुर, राणीपुर, 60 मील, कंडियारो, काज़ी अहमद, मोरो, सकरंड, पिशावर, हैदराबाद, टंडोजाम, हाला, सकर, टंडो आदम, खैरपुर, नाथन शाह, मेहड़, लाहौर, हैदराबाद में मदरसतुल बिनात सखी पीर वटां औरतुनि जो जुलूस कढियो वियो। सिंधियाणी तहरीक जे औरतुनि जे हथनि में बैनर ऐं पोस्टर हुआ, जिन ते नारा लिखियल हुआ। जुलूस नारा हणंदो डोमण वाह रोड ते पहुतो। पुलिस औरतुनि जो घेरो करे जुलूस खे रोकण जी कोशिश कई, पर औरतुनि जो जुलूस अॻिते वधंदो रहियो। जुलूस जॾहिं शहाब सिनेमा जे साम्हूं पहुतो, तॾहिं मरियम राहू जुलूस खे ख़िताब कयो। हिन मौक़े ते सड़क जे किनारे ते बीठल माण्हुनि बि औरतुनि जो साथ ॾींदे नारा हंया। जुलूस जॾहिं गुलशन होटल पहुतो त ज़नाना पुलिस ॿिनि औरतुनि खे गिरफ़्तार करे वरितो। माण्हुनि ताड़ियुनि जे गूंज में खेनि रुख़्सत ॾिनी। उन खां पोइ जुलूस जॾहिं वापसि मोटियो त पुलिस घेरो विधो। औरतुनि ॿीहर घेरो टोड़ियो। ख़वातीन जे जुलूस खे छिड़विछिड़ करण लाइ डिविजनल कमिश्नर, डिप्टी कमिश्नर, SP वारदात ते पहुची विया ऐं जुलूस खे मुंतशिर कयाऊं। देश गिरफ़्तार औरतुनि खे सखर जेल मोकिलियो पियो वञे। सखर में अमेरिकन झंडो साड़ियो वियो। टंडो आदम जो वॾो जुलूस थाणे ते वञी हिकिड़े वॾे इज्तिमा में तब्दील थी वियो। अवामी तहरीक जे 2 कारकुननि गिरफ़्तारी पेश कई। 11/9/1983 ईस्वी। कल्ह लिखणु कोन पुॻो। BBC राति ॿुधायो त दादूअ में ज़िया ख़िलाफ़ ज़बरदस्त मुज़ाहिरा थिया ऐं संदसि कार ते पथर उछलाया विया। चयो वियो त खेसि गारियुनि जहिड़ा इशारा बि कया विया। उहा ॻाल्हि BBC अंग्रेज़ी सर्विस में कई, उर्दूअ में खाई वई। सखर में रेलगाॾीअ ते फायरिंग थी। डिस्ट्रिक्ट जेल खुशदार मां 8 कैदी ज़बरदस्ती आज़ादु कराया विया। अॼु जंग लाहौर जूं के हेडिंगूं ही आहिनि। इख़्तिलाफ़ दूर करण जो महज़ब तरीक़ो मुज़ाकरात आहे। ज़िया सियासी ढांचो आख़िरी हरफ़ कोन्हे। जे कंहिं वटि मूंखां बहितर प्रोग्राम आहे त उन ते गौर करण लाइ तयारु आहियां। इख़्तिलाफ़ हिकिड़े ख़ानदान जे सॻनि भाइरनि में बि थी सघनि था। सिंध जी एजिटेशन में हिकिड़े खां वधीक गैर मुल्की ताक़तूं मुलविस आहिनि। तशदुद जे ज़िम्मेवार माण्हुनि सां सख़्ती कई वेंदी। सिंध जे सूरत हाल खां मुतमइन आहियां ऐं एतमाद ऐं इत्मिनान सां वापसि इस्लामाबाद वेंदुसि। ज़राई सुधारनि खां महफ़ूज़ रहण वारनि जो एहतिसाब कयो वेंदो। चूंडूं 2 भेरा मुलतवी कयूं अथमि, हाणे न कंदुसि। पीपल्स पार्टीअ जा माण्हू अमन अमान तबाह पिया कनि, पर लिखत में सबूत मौजूदु कोन्हे। सदर ज़ियाउल हक़ सिंध जे मसइले ते सियासी मज़ाकरात कंदो। मज़ाकरात हिन हफ़्ते जे आख़िर में शुरू थींदा। वॉइस ऑफ अमेरिका।
पीर पागारे तरफ़ां हुननि खे कराची ऐं हैदराबाद पहुचण जी हिदायत। लाहौर जे 7 औरतुनि खे नज़रबंदि कयो वियो। 1973 ईस्वीअ जे आइन जी जाइ ते पाकिस्तान जे ठाराव जी रोशनीअ में नओं दस्तूर बनायो वञे। नओं दस्तूर बनाइण लाइ 400 मेंबरनि जे दस्तूर साज़ असेंबली चूंडी वञे। 1973 जो आइन नाकाम थी चुको आहे। हाफ़िज़ पीरज़ादे जे भाउ जी रिथ मरकज़ी जमियत मशाइख़ हुकूमत ऐं मुख़्तलिफ़ पार्टियुनि में ठाह कराइण जी आछ कई। नवाए वक़्त जूं कुझु हेडिंगूं आहिनि। सिंध जा वाक़िआ। सदर सुभाणे आला सतह जो इजलास घुरायो। सिंध जो अवाम तशदुद जो हामी नाहे, पर खेनि तशदुद ते मजबूर कयो वियो आहे। बेगम अशरफ अब्बासी बेगम अब्बासीअ लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। उहो कमु भलो, ॿियनि खे बि अचणु घुरिजे। टियों ॾींहुं सिंध जे वाक़िअनि बाबति मुबाहिसे में कनि दानिश्वर हज़रात जिन्सी ॿोड़ हारियो। डॉक्टर मुबशर सिंध जी तारीख़ बाबति हैरत अंगेज़ अणॼाणाई बल्कि जहालत ॾेखारी। अजीब असर पोटाणियूं ख़बरूं कयाई। हाणे कालो की अमन पढ़ां, नाश्तो करियां, कासिद खे उमाणियां, पोइ जूं ख़बरूं पोइ। कंहिं दोस्त इस्लामाबाद जी रोज़ानी अख़बार मुस्लिम जो 22 अगस्त वारो पर्चो ॾियारे मोकिलियो आहे। हिकिड़े लेख ते निशान हणी मोकिलियो अथसि। उनवान आहे एहतजाज ॻाल्हि ॿोल जी ज़रूरत तरफ़ ध्यानु छिकाइनि था। चोथों उनवान आहे MRD जे वेढ़ू कारकुननि जो हैरत अंगेज़ कमु, नयनि क़ुवतुनि जो किरदारु। लिखंदड़ मुशाहिद हुसैन। 6 आलमी सुर्खीअ वारे हिन तज्ज़िये में सिंध जे मौजूदा जमहूरी तहरीक जे कारणनि ऐं मुहरिक क़ुवतुनि ऐं संदनि किरदारनि जी छंड छाण कई वई आहे। अॻिते हली हीअं चयो वियो आहे, सिंधी अवामी तहरीक जेतिरे क़दुरु सिंध जे हलचल में हिसो वठंदड़नि जो सुवालु आहे त हलचल जी अॻुवाणी PPअ जे हथनि में ई आहे। तंहिंखां सवाइ PPअ जे सिंधी वॾेरनि में पीड़ बि मज़बूत आहे। सिंध PPअ जा मुख्य अॻुवाण 2-3 आहिनि। हिकिड़ो ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई, जंहिंखे क़ौमी सतह ते अॻुवाणीअ जूं तमन्नाऊं आहिनि। ॿियो मुमताज़ अली भुट्टो, जेको थोरो सिंधी क़ौम परस्तनि ॾांहुं झुकियल आहे। MRD हलचल जी ॿी धुर खाॿी धुर जा वेढ़ू आहिनि। हुन जी नुमाइंदगी सिंधी अवामी तहरीक SAT करे थी। जेकॾहिं PPअ खे सिंध में अवामी ताईद हासिलु आहे त पोइ उन जी तनज़ीमी क़ुवत सिंधी अवामी तहरीक मुहैया करे थी। हर हलचल नई क़यादत पैदा करे थी ऐं नयनि क़ुवतुनि खे मैदान में आणे थी। मौजूदा हलचल में सिंधी अवामी तहरीक जिदोजहद जे मुहड़ में शामिल आहे। संदसि कारकुन हलचल खे मुनज़िम कनि पिया ऐं उन जी अॻुवाणी पिया कनि। बदीन, ठटे ऐं ॿियनि हंधनि जी जिदोजहद जी अॻुवाणी घणो करे सिंधी अवामी तहरीक करे रही आहे। सिंधी अवामी तहरीक जी अॻुवाणी रसूल बख़्श पलीजो करे थो, जेको हिकिड़ो मशहूरु दानिश्वर आहे। हू सालनि खां कोट लखपत जेल लाहौर में बंदि आहे ऐं एमनेस्टी इंटरनेशनल खे ज़मीर जो क़ैदी करार ॾेई चुकी आहे। संदसि ज़ाल ज़रीना बलोच हिकु मशहूरु मारूफ़ सिंधी लोक फ़नकारा आहे। सिंधी अवामी तहरीक जो नज़रियो बुनियादी तरह मार्क्सी आहे। उहा माउज़ी तुंग जे फ़िक्र खे तमामु घणी अहमियत ॾिए थी। ख़ुदि पलीजे माउ जा केतिरा तर्जुमा कया आहिनि। सिंधी अवामी तहरीक जी क़ुवत जो सरचश्मूं ॿहिराड़ियूं आहिनि, जिते उन हारियुनि में नज़रियाती कमु कयो आहे। संदसि महाज़न में सिंधी यारी कमेटी, सिंधियाणी तहरीक, सिंधी शागिर्द तहरीक ऐं सिंधी मज़दूर तहरीक शामिल आहिनि। उहे सभु अवामी तनज़ीमूं आहिनि ऐं उहे नज़रियाती तरह बाशऊर कारकुननि ते मुश्तमिल आहिनि। उन्हनि जो ज़ोर सब्र सां डिघे अरसे ताईं सियासी पोरियो करण ते आहे। सिंधी अवामी तहरीक GM सैद जहिड़नि सिंधी क़ौम परस्तनि ते बि नुक्ताचीनी कंदी रही आहे त उहे क़ौमी सवाल सां गॾु तबक़ाती सवाल खे अहमियत नथा ॾियनि। जेतोणीकि इलाक़ाई तनज़ीम हुअण करे खेसि MRD जी मेंबरशिप कान मिली, पर उहा MRD जी सिंध सूबाई तनज़ीम में सरगर्म हिसेदार आहे। सिंधी अवामी तहरीक में पलीजो खां पोइ ॿियो नंबर अॻुवाण फाज़िल राहू सिंध MRD जो जॉइंट सेक्रेटरी आहे ऐं हिकिड़ो सरगर्म तनज़ीम कंदड़ आहे। पंजाब MRD जे सिफ़ुनि में सिंधी अवामी तहरीक जहिड़ी मुनज़म नज़रियाती शऊर रखंदड़ कारकुननि जी तनज़ीम ॻोल्ही लहणु मुश्किल आहे। अलबत् सरहद में मज़दूर किसान पार्टी खेसि वेझी अचे थी। बलोचिस्तान में जेकॾहिं उन जे वेझो तनज़ीम ॻोल्हबी त BSO नज़र ईंदी। अमन मां मालूम थो थिए त 17 अगस्त ते यूसुफ केड़ानी सां गॾु नूर नबी साहब बि गिरफ़्तारी पेश कई हुई। पढ़ण लाइ न चयोसि, बाक़ी अहिड़नि कमनि लाइ नूरनि 24 कलाक तयारु। फाज़िल बि पहिरें पूर में ई पतण उकिरी वञी नानाणनि भीड़ो थियो। ज़करिया जे पुटु रशीद 16 तारीख़ ते टिकट वरिती हुई। कई साथी सफ़र ते रवाना थी चुका आहिनि। मोहतरम नज़र अली साहब बि 22 तारीख़ रवानो थियो।
16/9/1983 ईस्वी। सिंध में टियों ॾींहुं अमुन जे चवण मुताबिक़ दादू, मेहड़, हालन, टंडरे बागे, ख़ैरपुर, राणीपुर, ठरी मीरवा, फैज़गंज, हैदराबाद, टंडरे अलयार, कराची, टंडरो जाम, खेसाना मोरी, टंडरो कैसर, मूसा खटियाण, ताजपुर, जेकबाद, सखर, लाड़काणे, ठटे ऐं जुंगशाही में हलचल हली। जुंगशाहीअ में कारकुननि जो जुलूस 2 कलाकनि ताईं शहर जो गश्त कंदो रहियो। हिन मौक़े ते शहर जे दुकानदारनि ऐं होटल वारनि अलामती हड़ताल कई। पुलिस नाकाबंदी करे जुंगशाही सिजावल मां निकिरंदड़ जुलूसनि खे ठटे पहुचण खां रोकियो। काला अख़बारुनि में हो त जुंगशाहीअ जी 3 औरतुनि खे ॿियनि औरतुनि खे गिरफ़्तारी पेश करण लाइ चवंदे गिरफ़्तार कयो वियो। औरतूं हैदराबाद में गिरफ़्तारियूं पेश करे रहियूं आहिनि। ॾिसूं त घणा ॾींहं थियूं हलनि। पुलिस अवामी तहरीक जी गिरफ़्तारी पेश कंदड़ कारकुननि खे तहरीक खां रोकण लाइ संदन माइटनि खे गिरफ़्तार पई करे ऐं संदन माल खे बि काहियो वञे। हैदराबाद में वकीलनि ख़ामोश मुज़ाहिरो कयो। शुक्र थियो। टियों ॾींहुं ख़ैरपुर नाथन शाह में फ़ौज गोलियूं हणी माण्हू मारे विधा। पहिरीं चयाऊं त शहीद 5 हुआ, राति BBC ॿुधायो त 12 हुआ। ज़ख़्मी अलॻि। कल हालनि में 3 मुड़ुस गोलियुनि सां मारियाऊं, ॿिया ज़ख़्मी आहिनि। खपर गारोड़ियुनि सी वॾो विधुई वेर, नांगन वींदे निकिरी तो डर मथे पेर, ही तनी जो ढेर जन जूनागढ़ जलायो। कल लाहौर में बम जो धमाको थियो। मज़दूरनि जलसा कढिया। ॿियूं बि सनियूं तुलियूं हड़तालूं हलनि पयूं। किसो रिढ़े पियो ऐं वधे पियो। टियों ॾींहुं हिन वार्ड जी आबादी ओचितो वधी वई। मुख़्तियार रहमान गिरफ़्तारी ॾिनी त मूं सुप्रीडेंट खे अॻुवाट चई छॾियो त खेसि हिन वार्ड में रखिजो। मुख़्तियार बि आयो ऐं पाण सां मलिक हाकिमिन कैमलपुर वारो जेको अॻे जेलनि जो वज़ीर हो सो बि वठी आयो। ख़ुदि बहस मुबाहिसा चालू थी विया आहिनि। 2-3 ॾींहंनि खां उदास आहियां। हिकिड़ो त कारकुननि जी शहादत जे करे, ॿियो नवां जतोईअ जे घेरे जे करे असांजे माण्हुनि जो अलाही कहिड़ो हाल हूंदो, उहो सोचे दिलि बेचैन थियो वञे। चवनि था अन्न पाणी बंदि करियो वेठा आहिनि। मरवान, दुनिया में शोर मचणु घुरिजे हिन सफ़ाकीअ ख़िलाफ़ु। घुरबल बयानबाज़ी बि नथी थिए, सेंसरशिप बि आहे, पर उन ॻाल्हि जो पूरो नोटिस बि कोन वरितो पियो वञे। आख़िर माण्हू इंसान आहे, खाधो खपे, पाणी खपे, नाकेबंदी हूंदी त छा हाल थी वेंदो हूंदो। किताब जी पुॼाणी थी। रसूल बख़्श पली जो साहिबु शाह लतीफ़ साईंअ जे हिन शहर जो पूरो पोइ लॻतो पंहिंजे। ततीअ थदीअ कान्हे वेल विहण जी, मतां थिए हूंदा पेर न लही पिरीअ जो। हू बीमार हुजे, जेल में हुजे, अभिरो हुजे, कहिड़ो बि हुजे, हुन पंहिंजी जिदोजहद हर हाल हर सूरत में लिखण में प्रैक्टिकल जारी रखी आहे। अहिड़ो ॾाहो, अहिड़ो दाना, अहिड़ो जाखोड़ी माण्हू सिंध खे सदियुनि खां पोइ मिलंदो। अफ़सोस जो सिंध हुन जो क़दुरु कोन कयो, पर सुजाॻी ज़रूरु आई आहे। लाट मां लाट ॿरंदी ऐं हिकु ॾींहुं सिंधी अवाम ज़रूरु पंहिंजा हक़ हासिलु कंदो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।